अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट से हाजिर थी चुका हूँ दोस्तों। इन खां पहिरियों असांजे चैनल ते न्यू है तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों। तो बिना देर पंहिंजे अपडेट की तरफ तक इंतजार कोन था करायूं। जी दोस्तों, तक ॿुधाईंदो हलां तो शेरदिल जॾहिं लंध चकर ॾेई रावल सां घर पहुतो ऐं उनखे पंहिंजो चाचो सम्झाइण लॻो दोस्तों तो तूं माण्हुनि सां विढ़ंदो तो वरिती ऐं तोखे ख़बर न आहे त हू रावल खान जेको आहे वरियल खान जो भाइटियो आहे, उन सां तूं लंध चकर ॾेई हिते आयो आहे। ऐं तंहिं शेरदिल चवणु लॻो, चाचा जेकॾहिं ही मूंसां खोंस कंदा ऐं मुंहिंजे साम्हूं ईंदा त मां हुननि खे कॾहिं बि बख़्श न कंदुमि। तंहिं हुनखे पंहिंजे चाचे चयो त जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त मां वरियल खान वटि वञा थो ऐं वरियल खान खे चवंदुसि त पंहिंजे भाइटे खे सम्झाए त हू ॿीहर तुंहिंजे साम्हूं न अचे। ऐं शेरदिल खे इहो तमामु बुरो लॻो त मुंहिंजो चाचो वरी वॾेरनि ॾे हली वञे। ऐं चाचे पंहिंजे खे चवणु लॻो, जेकॾहिं तूं ओॾे वएं वरियल खान ॾे उतां करे मुंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात घुरण या कहिड़े बि हिसाब सां त मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदुसि। इहो ॿुधी छॾ ऐं तोखे ओॾे न आहे वञिणो। ऐं दोस्तों ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मल्हार ऐं मंठार जेको मनसूबो ठाहे छॾियो आहे, पंहिंजो तयारु करे छॾियो आहे दोस्तों। त जेल मां जॾहिं हू ॿई ॿाहिरि निकिरंदा त हिक ॿिए खे ज़रूरु लोॾे ॾिसंदा। ऐं दोस्तों इहो पंहिंजे थाणे में ई जेको हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं इलाइक़े में बंदि आहिनि त उहो हिक ॿिए सां वाइदो करे चुका आहिनि त जॾहिं बि असां ॿई जेका त आज़ादु थियासीं ऐं जेकर गॾु आज़ादु थियासीं त इतो ई माना फ़ैसिलो करे हलंदासीं त कंहिंजो सिर माना वञे थो ऐं कंहिंजो सिर बचे थो उहो सुरखुरु थी घर पहुचंदो दोस्तों। त इहे जेका एपिसोड अचण वारा आहिनि तमामु ज़बरदस्त थियण वारा आहिनि। ऐं तव्हां जीअं ॾिसंदव त नेक्स्ट एपिसोड में वरी हिकु भेरो ॿीहर जेको आहे त नूरल जेको आहे त ख़ैरात घुराइण वेंदो हुनखे बालाज खान खां मल्हार जी। ऐं बालाज खान एतिरो ज़ालिम आहे जो हुनजी हिक बि न ॿुधंदो। ऐं जॾहिं हू मल्हार जो पीउ मल्हार सां मिलण थाणे ते वियो ऐं ख़बर पई त हीउ बालाज खान जे थ्रू मूंखे छॾाए थो त पंहिंजे पीउ खे चई त मुंहिंजी ख़ैरात जेकॾहिं बालाज खान खां घुरणु वञी थो ऐं मां बालाज खान जे थ्रू आज़ादु थियुसि त मां कॾहिं बि पंहिंजे पाण खे माफ़ु न कंदुसि। ऐं मूंखे अहिड़ी आज़ादी नथी खपे जे बालाज खान जे थ्रू तूं मूंखे आज़ादु करायो त मां पंहिंजे पाण खे बख़्श न कंदुसि ऐं तोखे बि दोस्तों। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।